मुल्क में भाणजी कोर्ट खिलाफ पीपल्स पार्टी पारां मलीर खां मज़ार क़ायद ताईं रैली कढी पई वञे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते मलीर सलमान टावर खां क़ायद आज़म जे मज़ार ताईं हारी रैली कढी वेंदी। रैली जी अॻुवाणी पीपी मलीर जो सदर सलमान मुराद ऐं सूबाई वज़ीर साजिद जोखियो कंदा। मलीर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां हज़ारें कारकुन एहतजाजी हारी रैली में शरीक थींदा। सलमान अब्दुल्ला मुराद चयो आहे त अॼु जो एहतजाज इमरान सरकार जी किरंदड़ भित खे आख़िरी लोॾो साबित थींदो। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। मुल्क में भाणजी कोर्ट खिलाफ पीपल्स पार्टी पारां मलीर खां मज़ार क़ायद ताईं रैली कढी पई वञे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि मलीर सलमान टावर खां क़ायद आज़म जी मज़ार ताईं हारी रैली कढी वेंदी। रैली जी अॻुवाणी पीपी मलीर जो सदर सलमान मुराद ऐं सूबाई वज़ीर साजिद जोखियो कंदा। मलीर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां हज़ारे कारकुन एहतजाजी हारी रैली में शरीक थींदा। सलमान अब्दुल्ला मुराद चयो आहे त अॼु जो एहतजाज इमरान सरकार जी किरंदड़ भित के आख़िरी लोॾो साबित थींदो। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। मलीर में मज़ार क़ायद ताईं रैली कढी पई वञे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते मलीर खां सलमान टावर खां क़ायद आज़म जे मज़ार ताईं हारी रैली कढी वेंदी। रैली जी अॻुवाणी पीपी मलीर जो सदर सलमान मुराद ऐं सूबाई वज़ीर साजिद जोखियो कंदा। अहम ख़बर बाबत अवां खे आगाह करे रहिया आहियूं। मलीर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां हज़ारे कारकुन एहतजाजी हारी रैली में शरीक थींदा। सलमान अब्दुल्ला मुराद चयो आहे त अॼु जो एहतजाज इमरान सरकार जी किरंदड़ भित खे आख़िरी लोॾो साबित थींदो। मुल्क में भाणजी कोर्ट खिलाफ पीपल्स पार्टी पारां मलीर खां मज़ार क़ायद ताईं रैली कढी पई वञे। मुल्क में भाणजी कोर्ट खिलाफ पीपल्स पार्टी पारां मलीर खां मज़ार क़ायद ताईं रैली कढी पई वञे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते मलीर सलमान टावर खां क़ायद आज़म जी मज़ार ताईं हारी रैली कढी वेंदी। रैली जी अॻुवाणी पीपी मलीर जो सदर सलमान मुराद ऐं सूबाई वज़ीर साजिद जोखियो कंदा। मलीर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां हज़ारे कारकुन एहतजाजी हारी रैली में शिरकत कंदा। अवां खे ॿुधायूं पिया। सलमान अब्दुल्ला मुराद चयो आहे त अॼु जो एहतजाज इमरान सरकार जी किरंदड़ भित खे आख़िरी लोॾो साबित थींदो। मुल्क में भाणजी कोर्ट खिलाफ पीपल्स पार्टी पारां मलीर खां मज़ार क़ायद ताईं रैली कढी पई वञे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते मलीर सलमान टावर खां क़ायद आज़म जी मज़ार ताईं हारी रैली कढी वेंदी। इन हवाले सां मलीर खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर मुर्तज़ा चांडियो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी मुर्तज़ा। जी बिलावल भुट्टो ज़रदारी हिदायत ते मलीर सलमान टावर खां क़ायद आज़म जी मज़ार ताईं हारी रैली कढी पई वञे। रैली जी अॻुवाणी पीपी मलीर सदर सलमान अब्दुल्ला मुराद सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जो करे रहिया। मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हज़ारें कारकुन रैली में शरीक थियण लाइ पंज इलाइक़नि मां जेके थोरी देर में जेको आहे मलीर सलमान टावर ते जेके पहुचा था काफ़िला काफ़ी जेके गदाब खां पिपरी खां गुलशन हदीद ऐं गगरपट समेत जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके काफ़िला आहिनि उहे मलीर प्रेस क्लब पहुता आहिनि। हींअर पंहिंजे मर्कज़ी प्रोग्राम में शामिल करण लाइ उहे रवंदा आहिनि ऐं हुते जेको आहे जेके कारकुन आहिनि जियालानी जेके जियालियूं आहिनि उहे जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ नारा हणी रहिया आहिनि। उन्हनि खे चवणु आहे त वफ़ाक़ जी हुकूमत आहे उहा आवाम दुश्मन हुकूमत आहे। जॾहिं खां उहा आई आहे त हुन पेट्रोल गैस ऐं जेको रोज़मर्रा जी खाधे पीते जी शयूं उन्हनि में जेको 200 जेको फ़ीसद इज़ाफ़ो फरमाए जॾहिं हींअर इज़ाफ़ो कयो आहे। जॾहिं हींअर जेको आहे वरी जेको भाण हारनि जे लाइ जेके ज़मीन में भाण इस्तेमालु थींदो आहे उहो बि उनजी हथरादू खोट कई वई आहे। उन हवाले सां अॼु खां जेको मलीर जी जेका पीपल्स पार्टी क़यादत आहे उनजी अॻुवाणी में हिकु वॾी जेका रैली में ट्रैक्टर ट्रालियूं ऐं जेके ज़मीन में इस्तेमालु थींदा जेके शयूं हारनि उन्हनि जी अॻुवाणी उहा खणी करे उहो जेको पंहिंजे मलीर जी पीपल्स पार्टी जे अॻुवान ज़िला सदर सलमान अब्दुल्ला सूबाई वज़ीर
मोहम्मद साजिद जोचो ऐं पीपल्स पार्टी जा ॿिया जेके अॻवानी में हज़ारनि जी तादाद में जेके हारी आहिनि मज़दूरनि में जेको आहे रैली कढी रहिया आहिनि जेके सलमान टावर खां जेका निकिरंदी कायदे जो मज़ार ते फसी इमरान हुकूमत जो चवणु आहे त इमरान हुकूमत मुल्क जी मोशित करण जी हैसियत रखंदड़ ज़राअत खे बि तबाह करे छॾियो आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे अॼु असां हिते एतिरा इमरान सरकार जी केंद्र जेके आख़िरी लुॾो साबित थींदो आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे त असीं वफ़ाक़ी हुकूमत खे नथा मञूं, आवाम दुश्मन हुकूमत आहे ऐं जल्द खां जल्द जेको हिन हुकूमत खे ख़तमु करे असां पंहिंजो चैन जो सुख कंदासीं। हींअर जेको मलीर जी अवाम मलीर जी जेको पीपल्स पार्टी क़यादत जेका आहे उन्हनि जी अॻवानी में हज़ारनि जी तादाद में जेके मज़दूर हारी ऐं उहे रैली करे जेको आहे हींअर पंहिंजे मर्कज़ी प्रोग्राम में रवंदा आहिनि ऐं थोरी देरि में हीअ रैली जेका पंहिंजे मर्कज़ी सलमान टावर जी कैंप हुतां जेको आहे निकिरंदे जेको कायदे मज़ा में रवंदा थींदी। जी ठीकु आहे मुर्तज़ा चांडियो, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।